ॿुधो मुंहिंजो पैगाम कारकुननि ताईं घर घर ताईं दर दर ताईं पुॼायो। शहीद इस्लाम, शहीद मस्जिद, शहीद नमाज, शहीद सजदा हजरत अल्लामा ख़ालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी तव्हां सां वफ़ा कई। सखर वारो मुंहिंजे बाबे त तव्हां सां एतिरी वफ़ा कई जो पंहिंजे ज़िंदगीअ जा आख़िरी साह ऐं आख़िरी घड़ियूं बि उन सखर जे नाले कयूं। मुंहिंजे बाबे तव्हां सां वफ़ा कई या न कई? हाणे उन सां, उनजे जमात सां, उनजे मशन सां, उनजे जद्दोजहद सां, उनजे तहरीक सां वफ़ा जो वक़्तु आहे। लारकाणे जो 27 नवंबर जो जलसो ख़ाली जलसो न आहे। मां मुशरिक न आहियां, मां मुवहिद आहियां। इहो जलसो ख़ाली जलसो न आहे, इहो वरसी न आहे। इहो जलसो उन जेको मशन असांखे छॾियो हो, उन मशन सां तजदीद अहद वफ़ा जो ॾींहुं आहे त असां शहीद जे रत सां वफ़ा कयूं ऐं वचन कयूं त हे शहीद जेको मशन तूं छॾियो आहे, रत जे आख़िरी फुड़े ताईं इन मशन खे, इन तहरीक खे, इन जद्दोजहद खे जारी रखंदासीं। 27 नवंबर जो जलसो असांजे लाइ चैलेंज आहे। हिकिड़े रैलीअ रड़ियूं कढी छॾियूं आहिनि। हाँ सैफुल्लाह, हमरा जा नशा टुटल आहिनि। सोच त सही, इहो स्टेडियम वारो जलसो थियो पोइ हमरा जा हाल छा हूंदा? इंशाअल्लाह स्टेडियम लारकाणे जो 27 नवंबर मंझंदि जो 1 बजे जो जलसो सिंध जे तारीख़ जे असांजे पंजनि रिकॉर्डनि खे पाण टोड़ींदो इंशाअल्लाह। मां लारकाणे मां तव्हांखे सीड़ जी दावत ॾियण आयो हां त 27 नवंबर ते लारकाणे जे जलसे में शिरकत कयो। छा तव्हांखे मुंहिंजी दावत क़बूल आहे? तहां सब लारकाणे पहुचंदो इंशाअल्लाह। रुगो पहुचणो न आहे, दोस्तन के वठी अचणो आहे। अॼु खां मेहनत करणी आहे, हिम्मत करणी आहे ऐं घणनि जा नशा टोड़ना आहिनि। ॿुधो ॿुधो ॿुधो, मां चयुमि त मुंहिंजी गुफ़्तगू खे ॿुधो। जमीयत जो कारकुन, मुंहिंजे बाबे सां मोहब्बत करण वारो, मूंसां मोहब्बत करण वारो, मुंहिंजे जमात सां मोहब्बत करण वारो, कराची खां कश्मीर ताईं 27 तारीख़ ते घर न हुजे, लारकाणे पहुचे, हिकु हिकु कारकुन ताईं पैगाम पहुचायो त तव्हांजे भाउ राशिद महमूद सुमरे तव्हांखे सॾियो आहे, तव्हांजे दोस्त राशिद महमूद सुमरे तव्हांखे सॾियो आहे। 27 तारीख़ जमीयत जो कोई कारकुन घर में न हुजे, जमीयत जो कारकुन मंझंदि जो 1 बजे लारकाणे पहुचे। छा तव्हां मुंहिंजो इहो पैगाम हर कारकुन ताईं इंशाअल्लाह पहुचाईंदो? अल्लाह साईं तव्हांजो ऐं मुंहिंजो हामी नासिर। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना।